झोल शहर जो रहवासी नरेश कुमार मजदूरी सां बलोचिस्तान जे इलाइक़े ग्वादर वेझो पशकान में 4 साल अॻु संदसि दर्जी की दुकान ते नामालूम हथियार बंदन पिस्टल जा फायर करे खेसि क़त्ल कयो हो। जॾहिं त इन्ही वाक़े में राजू पुटु हरखियो मेघवाड़ भगड़ो पुटु मोहन मेघवाड़ ज़ख़्मी थी पिया हुआ। इन्ही हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मोहन पंहिंजी हिन रिपोर्ट में। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त झोल शहर जो रहवासी नरेश कुमार मज़दूरी सांगे बलोचिस्तान जे इलाइक़े ग्वादर वेझो पिशकान में कमु कंदो हो त उते नामालूम हथियार बंदनि दर्जीअ जी दुकान ते फायरिंग पिस्टल जा फायर करे संदसि क़त्ल कयो वियो। जॾहिं त उन वाक़े में राजू पुटु हरखियो मेघवाड़ भुॻड़ो पुटु मोहन मेघवाड़ पिणु उहे शदीद ज़ख़्मी थिया हुआ। जॾहिं त उन वाक़े खे अॼु 4 साल थी विया। जॾहिं त अॼु MPA मीर कलमतीअ जी कावशनि सां त बलोचिस्तान हुकूमत पारां मारिजी वियल मेघवाड़ नरेश कुमार जी बेवा खे 10 लख रुपयनि जो चेक ऐं ज़ख़्मियुनि खे 1-1 लख रुपयनि जो लेटर पिणु जारी करे छॾियो। जॾहिं हिंदू पंचायत जे रहनुमा ग्वादर जे चमन दास पिणु इन केस में तमामु वॾी हिकिड़ी जाखोड़ कई ऐं जॾहिं मुआवज़ो मिलण ते MPA मीर कलमती ख़ान जो शुक्रियो पिणु अदा कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।